नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पंजाब समेत मुल्क के मुख़्तलिफ़ हिस्सनि में सर्दी की शदीद लहर बरक़रार है, जॾहिं त मथनि इलाक़नि में गर्मी पद काटू थी वियो आहे। मौसमियत खाते मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क के मथे इलाक़नि में कलाम ऐं इस्कुर्दो में सभ खां घटि गर्मी पद 9 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त कोटिया में गर्मी पद काटू 6 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। कराची में थधियूं हवाऊं हली रहियूं आहिनि ऐं घटि में घटि गर्मी पद 12 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। वफ़ाक़ी गादी वारे हंधि इस्लामाबाद ऐं पेशावर में गर्मी पद 2 डिग्री सेंटीग्रेड ऐं लाहौर में 5, मरी में 2 ऐं मुल्तान में घटि गर्मी पद 6 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। ॿिए तरफ़ खानवाल मुल्तान मोटरवे शदीद कोहड़ी सबबि बंदि कई वई है। मोटरवे तर्जुमान मूजिब मोटरवे ते नज़र जे हद 2 मां 25 मीटर रहिजी वई है, जंहिं बाद ड्राइविंग दौरान फोग लाइट्स इस्तेमाल करण जी हिदायत कई वई है। पंजाब जे शहर लोधरा ऐं भावलपुर शदीद धुंध में वकड़जी विया आहिनि। मौसमियत खाते मूजिब ईंदड़ 2 खां 3 ॾींहनि दौरान पंजाब जे विच ऐं ॾुखियनि इलाइक़नि में राति ऐं सुबुह जे वक़्त में धुंध जा इम्कान आहिनि।